पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा नया एपिसोड ऐं नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी ऐं मालूमात तव्हांखे ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। दोस्तो तव्हां ॾिठो त हाणे भले साईं ते जेका ॻाल्हि आई त कूड़ो भलो साईं खणी वियो केरु रुंडो ऐं जा पुट सिधो बखिया कंहिंजे मथां कासिम जे मथां। ऐं तव्हां सीन ॾिठो मारण वारो, इहो त हिकिड़ो ख़्वाबु हुयो। कासिम खे गोली कोन हणंदो आहे जेको आहे सिकू, इहो हिकिड़ो जाबिर ख़्वाबु ॾिसी रहंदो आहे, लेकिन जाबिर को न को हरकत करे पंहिंजे भाउ खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदो ऐं को न को नओं एक्शन क़दम खणंदो। ऐं इहा जेको आहे चाकर ख़ान खे ॻाल्हि न वणंदी। ऐं अचण वारा एपिसोड उहे बि धमाकेदार सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। हाणे इन्हनि में तव्हांखे कुटको बि घणो नज़र ईंदो, कहाणी में दिलचस्पी बि घणी नज़र ईंदी, कहाणी में सुठो मोड़ ईंदो ऐं जंहिंमें हाणे कहाणी सुठे मोड़ ते अची चुकी आहे। पहिरियों त जेको लॻातार 25 खां 30 एपिसोड तव्हां ॾिठो त जंहिंमें बैकग्राउंड जा सीन बार ॾेखारिया विया। हाणे कुझु न कुझु ड्रामो सुठो ऐं सुठी लाइन ते अची चुको आहे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स पर वक़्तु मिलंदी रहंदी। अल्लाह हाफ़िज़।